बिना मुक़ाबले तलके मातली जे सदर असांजे दोस्त ऐं सॼी सिंध में जेको आहे सो हिकिड़ी जदोजहद में पंहिंजो नालो रखंदड़ ऐं पेटेलफ में उहो जेको आहे उन नओं आहे उनजो हिते तजुर्बो कोन्हे पर उनजो सियासी वॾो तजुर्बो आहे तमामु घणी जेको आहे सो उनजी सिंध लेवल ताईं उनजी हिकिड़ी बसीरत आहे ऐं उनजो हिकिड़ो कमु आहे हिकिड़ो साईं निसार हुसैन भुरगड़ी तलके मातली जे पेटेलफ जे सदर खे गुज़ारिश आहे त अचे साईं अतीक रहमान सोलंकी साहब पेटेलफ असांजा मरकज़ी अॻवान सरपरस्त आला साईं एहसान अली दरबार साहब साईं फैज़ुल्ला निज़ामानी साहब साईं मीर हसन आरीसर साहब ऐं ॿिया पेटेलफ जा अॻवाणो तलके मातली जा उस्तादो गस्टा ऐं नॉन टीचिंग स्टाफ जा दोस्तो जी पेटेलफ जी उस्ताद दोस्त पैनल सब खां पहिरीं तव्हां सभिनी जी उस्तादनि जी महिरबानी आहे जो असां दोस्तनि ते असांजी पूरी टीम ते एतमाद कंदे तव्हां असांखे तलके मातली लाइ मुंतखिब कयो आहे ऐं जहिड़े हिसाब सां तव्हां असांखे यकीन करे असांखे चूंडियो आहे असांखे अॻिते आंदो आहे असीं बि इहो वचन था करियूं लतीफ़ सरकार जे उन्हनि लफ़्ज़नि सां त कंडा मूं पेरनि तोड़े लख लॻनि कंडा मूं पेरनि तोड़े लख लॻनि आंगूठे नाच मिड़े छिपूं पेर छिननि बींदे ॾांहुं फिरनि जुती जात न पाया जेकॾहिं अवां असांखे चूंडियो आहे ऐं अवां असांखे इन लाइक़ु सम्झियो आहे त असांजो तव्हां सां वचन आहे त असीं न रुकावट ॾिसंदासीं न आधी ॾिसंदासीं न मांझी ॾिसंदासीं उस्ताद जे हक़नि लाइ उस्ताद जे टीम लाइ उस्ताद जे मसइलनि लाइ ऐं पेटेलफ लाइ जेॾी महिल बि कॾहिं का ज़रूरत पई जेॾी महिल बि सॾु थियो त तव्हांखे यकीन था ॾियारियूं त पहिरीं तलके मातली जो सदर निसार भुरगड़ी ऐं उनजी टीम हूंदी पर उन सां गॾोगॾु असां ते त फर्ज़ु आहे पर तव्हां ते बि इहो फर्ज़ु आहे त पाण ईंदो हो त कुझु आऊं भॻ भरी थिया रुगो तंज़ीम जा नुमाइंदा कुझु कोन कंदा आख़िर तव्हांखे बि भविष्य वधाइणी पवंदी तव्हांखे बि हिकिड़ो क़दम वधाइणो पवंदो तव्हांखे बि असां सां गॾु बीहणो पवंदो तव्हांखे तंज़ीम सां गॾु बीहणो पवंदो त पोइ ॾिसिजो त पोइ तंज़ीम छा थी करे त पोइ ॾिसिजो त तलके मातली जा हिन पॉइंट ते पहले यूनियन काउंसिल जा उस्ताद सिंध जे आख़िरी ज़िले जा उस्ताद आख़िरी तलके जा उस्ताद ॾिसिजो त तव्हां जेकॾहिं असां सां गॾु हूंदा ऐं साईं अतीक रहमान जहिड़ा साईं मीर हसन जहिड़ा ऐं पूरी टीम जा जेके शफ़क़त भरिया हथ असांखे चूंडे खणी आया आहिनि त असीं तव्हां सां इहो वाइदो वचन था करियूं त तलके जो नालो मातली जो नालो सॼी सिंध में सेरे फिरस हूंदो त पेटेलफ यादि कई वेंदी त तलके मातली मां यादि कई ऐं असां जा प्राइमरी उस्ताद जेके आहिनि उहे जेके क्लस्टर स्कूल थिया आहिनि उहे गस्टा जे उस्तादनि जे अंडर में आहिनि उहे असीं उन्हनि गस्टा खे साईं हिकिड़ो मिंट असां उन्हनि हिकिड़ो गस्टा खे ऐं असां उन्हनि ॿियनि तनज़ीमनि खे ॿुधायूं था त असांजा उस्ताद गस्टा जी अॻवानी में क्लस्टर स्कूलनि में आहिनि बिल्कुलु आहिनि पर उहे असांजा उस्ताद आहिनि असांजो भले प्राइमरी जो उस्ताद हुजे 12 स्केल जो 14 स्केल जो तव्हांजो 19-20 स्केल जो उस्ताद हुजे पर किसो हाणे बराबरि जे हिसाब सां हूंदो जहिड़ो हू उस्ताद आहे जहिड़ो ही उस्ताद आहे प्राइमरी जो उस्ताद अलॻि बेग में शुरू थो करे जॾहिं पाड़े पोते वॾो थो करे 5 क्लास खां पोइ तव्हां धणी थियो था त इंशाअल्लाह तव्हीं पाण सभु गॾिजी कमु कंदासीं असां जेके असांजे नॉन टीचिंग स्टाफ जा दोस्त आहिनि असीं उन्हनि सां गॾु कमु करण लाइ तयारु आहियूं उहे बि असीं हिक ॿिए जा ॿाह ॿेली थियण लाइ तयारु आहियूं जेकॾहिं ईअं रहियो ऐं आऊं पंहिंजे प्लेटफॉर्म सां तलके मातली पेटेलफ जे अॼु सदारती ख़िताब में ॿुधाइण थो चाहियां असांजे आला ऑफिसरनि खे उहे तलके जा हुजनि
उहे ज़िले जा हुजनि उहे सेक्रेटरी लेवल जा हुजनि उहे कीअं बि हुजनि पर तव्हांखे असांजे प्राइमरी उस्ताद जो न को हक़ खाइण ॾींदासीं न को प्रेशर बदिले को खाइण ॾींदासीं न का पैसा ॾींदासीं त ही किथो हलंदो बराबरी जे बुनियाद ते प्यार जे बुनियाद ते मोहब्बत जे बुनियाद ते त प्राइमरी उस्ताद वीचारो उस्ताद कोन्हे असांजे समाज में असांजे हिन मुआशरे में प्राइमरी उस्ताद खे चवंदा वीचारो उस्ताद आहे आउं चवां थो अल्लाह ताला आसमान तां जॾहिं इंसान खे लाहे ज़मीन ते विझे थो इहो प्राइमरी उस्ताद आहे अलॻि ॿिए खां जेकॾहिं खणी चीच मां वठी उनखे वरी खिलाफ़ में पहुचाए थो तंहिंजे करे पाण सभई मुतहद आहियूं ऐं असां उन्हनि दोस्तनि खे बि चऊं था असीं उन्हनि जे लाइ बि असांजा रस्ता खुलिया पिया आहिनि जेकॾहिं उहो पंहिंजो पाण खे आसीरो पासीरो सम्झनि था सोढ़ा साड़ी सम्झनि था अचो अचो तल के मातली जे पेटीएलएम ग्रुप जो साईं अतीक रहमान साईं मीरसन साईं फैज़ुल्ला जे पैनल जा तव्हांजे लाइ दर खुलिया पिया आहिनि अचो गॾिजी कमु करियो हिमत अथव सभु शइ अचो त हीअं अची सॼी मैदान ते बीहो पोइ ॾिसूं पोइ अॼु तव्हां मैंडेट ॾेई छॾियो आहे तल के मातली उस्तादनि खे त उस्ताद इताद सां उते उस्ताद हिन पैनल सां केरु केरु गॾु बीठो आहे ऐं अवां सां गॾु केरु बीठनि ऐं उहो बि असीं ॿुधाईंदा हलूं ऑफिसरनि खे मुख़्तलिफ़ ग्रुपनि खे ऐं सभिनी खे ॿुधाईंदा हलूं त अॼु ॾींहं खां पोइ साज़िश कोन हलंदी तल के मातली जी का साज़िश कोन हलंदी बराबरी जे बुनियाद ते पाण बीहंदासीं इहो असांजो वचन आहे इहो असांजी तव्हां सां दिली मोहबत आहे अॼु तव्हांजे मेड़ा खे ॾिसी मूंखे हिकिड़ो उर्दू जो शेर यादि अची वियो आहे ऐं उहो वरी आउं सदाई चवंदो रहंदो आहियां त तव्हां सभिनी जे नाओ सदा रहे तेरी अदा मुस्कुराने की सदा रहे तेरी अदा मुस्कुराने की समेट ले तेरा दिल हर खुशी इस जमाने की सदा रहे तेरी अदा मुस्कुराने की समेट ले तेरा दिल हर खुशी इस जमाने की खुदा की कसम मोहब्बत नहीं अकीदत है अकीदत खुदा की कसम मोहब्बत नहीं सदा रहे तेरी अदा मुस्कुराने की समेट ले तेरा दिल हर खुशी इस जमाने की इस खुदा की कसम मोहब्बत नहीं अकीदत है अकीदत इस दयारे दिल में बड़ा एहतराम है तेरा तेरी मासूम निगाहों की तकत उसकी कसम साईं अतीक रहमान दिल ने तो क्या रूह ने भी पेटीएलएफ से प्यार किया असीं उहे आहियूं ऐं अवां जी मूंखे आऊं चवां थो पंहिंजो पाण खे तव्हांखे जीअं तव्हां अॼु गुलनि जा ऐं हारनि जा ऐं मोहबतनि जा भाकुर पाए आजियां कई आहे ऐं आऊं बि मुंहिंजो तव्हां सां वचन आहे जेकॾहिं मुंहिंजो पेर बि तव्हांजे ॾींदड़ वात खां उस्तादनि जी वात खां हिन लीके खां ॿाहिरि वञे जीअं तव्हां इज़त ॾिनी तव्हां मूंखे अॻिते आंदो आहे तव्हांखे इख़्तियार आहे मूंखे लाहे सघो था आऊं पेट ॿधल आहियां इन करे हटबो कोन उस्तादनि जे हक़नि लाइ उस्ताद तंज़ीम लाइ सिंध जी तालीम लाइ सिंध जे स्कूलनि लाइ सिंध जे हिन पंहिंजे दरियाहनि लाइ पंहिंजनि बेटनि लाइ सिंध जी सरज़मीन लाइ अहम किरदारु आहे तो उस्ताद जो आहे